अस्सलाम वालेकुम संगत, असां आया हूँ अज जिम शरीफ ते तालको नारो ज़िलो खैरपुर। ये सिकंदराबाद का तकरीबन 40-50 किलोमीटर ते आहे दावत पीर साहब जी। फ़कीर सोराब फ़कीर खलीफ़ो आहे, दावती खलीफ़ो। असां सां गॾु आहे मशहूर नात ख़्वान मोहम्मद शरीफ बंबरो। शरीफ कीअं लॻो? सुभान अल्लाह साईं। 2002 में पी साईं छत्रधणी बादशाह हिते तशरीफ़ फरमा थिया। हाणे वरी इंशाअल्लाह 16 जनवरी ते प्रोग्राम पी साईं मौजूदा पी साईं जो मिलियो आहे। असां ॾाढा तमामु ख़ुशि आहियूं। वाह वाह माशाल्लाह। इंशाअल्लाह इंशाअल्लाह दिल जूं उमेदूं सभु पूरियूं थींदियूं। ऐं जमात जुमिले खे ही ॾेखारियूं था त जेको पीर साहब जो लंगर हिते मौजूदु थींदो ऐं तयारु थींदो सो जमात सगोरी में तक़सीम थींदो। आमिर कीअं सिस्टम? माशाल्लाह तव्हांखे सॼो असां व्यू ॾेखारियूं था, व्यूज़ ॾेखारियूं था सॼो, ही ॾिसी सघो था तव्हां। सोरहीं तारीख़ नवाब फ़कीर 16 तारीख़ दीदार पढ़ त 22 तारीख़ हलाल मुजाहिद फरस जी और रब पाक जी रहमत या मिली एड़ी नेमत या और रब पाक जी रहमत या ओ मिली एड़ी नेमत या आया मुझो सैयद सुनो, आया मुझो सैयद सुनो। ही साईं देगिन जे हिसाब सां जेके बि देगियूं हिते रखंदियूं ऐं ही लंगर जूं काठियूं, ही सॼो फ़कीरनि हथ ते ठाहियो आहे। काना खिप वाण सुट ऐं ही लंगर जे लाइ जेके जायूं ठही रहियूं आहिनि। जमायत सगोरी जो लंगर हिते रखिबो, वरी पोइ जमायत में तक़सीम थींदो। सो जमायत सगोरी ही काठियूं, ही बि लंगर जूं काठियूं आहिनि सॼियूं समूरियूं। इंशाअल्लाह मुर्शिद जे अचण सां सभु दुख दर्द दूर थी वेंदा ऐं बेड़ा पार थी वेंदा। जी शरीफ कीअं लॻो? साईं सुभान अल्लाह। ही जमात जो जेको अक़ीदो मज़बूत आहे माशाल्लाह। सभु ॻाल्हि अक़ीदे जी आहे। जेका असांजी चौकी गायकी फ़कीर अलीमन फ़कीर गाह हो दावत जिम शरीफ थर माशाल्लाह फ़कीरनि जी वॾी हिम्मत अफ़ज़ाई। माशाल्लाह। तो हे ॾिसो डिज़र्ट एरिया में हेॾी हिम्मत अफ़ज़ाई सां कमु कयो अथनि। ऐं सलाम पेश कयां थो हिन हुरनि खे। हुरनि वारी जमायत जा अञा साॻिया अञा उहे ई आहिनि। इंशाअल्लाह मुर्शिद जे अचण सां जमायत जूं सभु जेके दिलि जूं उमेदूं आहिनि पूरियूं थी वेंदियूं। फ़कीर केतिरी ख़ुशी आहे? अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। भेज पागारा इंशाअल्लाह फ़कीर मुर्शिद जे अचण सां तव्हांजा ही थक सभु लही वेंदा, बेड़ा पार थी वेंदा, दीदार थींदा मुर्शिद जा जाम। जमायत ईंदी ही दड़ा जेके आहिनि इहे रंग जी वेंदा इंशाअल्लाह मुर्शिद जी आमद सां। सभु चओ भेज पागारा। ओ जो अचन रखां वध सुणो शफीक जो मन मोणो।